थियो उनखे चयो साईं हीउ मसइलो थियो आहे त हुन चयो साईं दॿा कोन्हनि दॿा अचनि था दॿा अचण वारा आहिनि हिकिड़ो ॾींहुं हिननि इहो ज़ियान करे छॾियो वरी ॿियो ॾींहुं थियो असां चयो साईं दॿा मसइलो हल असांजो कयो नंढड़ी खे पोलियो थियो आहे उन खां पोइ वरी हिननि चयो दॿा जी ॻाल्हि पोइ मजबूरी में डॉक्टर पाण उथी अची हिननि खे दॿ ॾिनो अथसि बाबा नंढड़ी मसइलो हल कर। शुक्र है कि बच्ची फुली वैक्सीनेटेड है, इनके पास कार्ड भी है रजिस्टर भी है। दूसरे अल्लाह का शुक्र ये है कि जब इस पर असर अगर नज़र आया और जिस भी डॉक्टर ने देखा और इन्होंने स्टूल दिया और जो स्टूल कलेक्शन हुई वो हमने बड़े फर्स्ट क्लास तरीके से इस्लामाबाद पहुंचाई और इस्लामाबाद पहुंचाई तो ये रिपोर्ट आई, वरना अगर हम ये ना भेजते या कोई बीच में कोई मिसिंग लिंक होता या देर करते या सही तरीके से ना भेजते तो ये कभी भी इस्लामाबाद से रिपोर्ट ये आती ही नहीं। तो इसका मतलब ये कि और जो रिपोर्ट भी किया वो हमारे डॉक्टर ने किया और अल्लाह का शुक्र एक बहुत अच्छा ये है कि इसने 7 से ज़्यादा जो डोजेज है पोलियो की खतरों की वो पी हुई हैं और वो भी रिकॉर्ड में इनके पास भी है और ये कभी भी रिफ्यूज़ल रहे ही नहीं है, कभी इन्होंने मना किया ही नहीं है। यहाँ तक कि आखिरी दफ़ा इन्होंने जो कतरे पिए हैं वो अभी जो हमारा केस रेस्पॉन्स जो है नवंबर में 4 नवंबर को उस तारीख को यहाँ पे पिए हैं, चाकिंग भी यहाँ पे दस्तियाब है, लेकिन फिर भी हम सीरियस हैं। हमारी टीमें उतर रही हैं, हम इस चीज़ को अच्छी तरह इन्वेस्टिगेट कर रहे हैं कि क्या वजह है कि सारी वैक्सीनेशन होने के बावजूद सारे खतरे पीने के बावजूद क्यों इसमें आया है, क्या चीज़ है, उसके लिए फाइनल डिसीजन के लिए हमारी टीम सकरान भरसा गोड़ बेगूर रिंद में पोलियो केस ज़ाहिर 3 सालनि जी नंढड़ी बिस्मा रिंद खे पोलियो ज़ाहिर डॉक्टर जी पिण तस्दीक बिस्मा रिंद जे वालिद भाई ख़ान रिंद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ॻोठ ॿाराड़ी में हुअण करे पोलियो टीमूं नथियूं अचनि 2 साल पहिरीं फुड़ा पीआरिया विया त वरी ज़ाहिर न थिया पहिरीं बि मुंहिंजी भाइटी पोलियो जे करे माज़ूरी वारी ज़िंदगी घारे पई हाणे वरी मुंहिंजी नंढड़ी खे बि पोलियो ज़ाहिर थियो आहे मां अस्पताल जा काफ़ी चकर लॻाया मगर को बि असांजी वाहर करण वारो न आहे ऐं ग़रीब हाणे किथां हुनजो इलाजु कराए सघंदुसि मूंसां इंसाफ़ करायो वञे मुंहिंजे मासूम नियाणियुनि जो सरकारी ख़र्च ते इलाजु करायो वञे जीअं हू मज़ूरी खां बची सघे पोलियो केस ज़ाहिर थियण जो ॿुधी DHO मोहिद्दीन शेख मुतासिर नंढड़ी जे ॻोठ पहुची वियो उते मीडिया खे मौक़िफ़ ॾींदे DHO चयो त मुतासिर ॿार खे पोलियो जी वैक्सीन कई वई हुई हुन जा कार्ड बि मौजूदु आहिनि हाणे नवंबर में बि फुड़ा पीआरिया विया आहिनि उनजो बि कार्ड मौजूदु आहे असां मुतासिर ॿारड़ी जा जुज़ास वठी इस्लामाबाद मोकिलिया हुआ रिपोर्ट कराइण लाइ जितां ख़बर पई आहे त पोलियो अथसि बाक़ी असां उहा इन्वेस्टिगेशन कयूं पिया त कहिड़नि सबबनि जे करे इहो वाक़ियो पेश आयो आहे ॿारड़े खे फुल वैक्सीन थियल आहे जंहिं सबबि ॿारड़ी बहितर आहे।